अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो तव्हां ॾिसी रहिया सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। नाज़रीन, अॼु असांजो प्रोग्राम आहे माउ जी अज़मत। यकीनन हर शख़्स जे पोयां जेको हूंदो आहे अहम किरदारु हूंदो आहे माउ जो। माउ तमामु घणी ॾुखियुनि तकलीफ़ुनि मरहलनि मां गुज़री पंहिंजे औलाद जी पालना कंदी आहे ऐं माउ ॿियो कुझु घुरंदी त हूअं बि कोन्हे। माउ सिर्फ़ु औलाद खे ॾिसी ॾाढो ख़ुशि रहंदी आहे। माउ जी अज़मत, माउ तूफ़ान हुजे, मचंदो हुजे, बाहि हुजे, पाणी हुजे, आम ज़िंदगीअ में ॾुखी हालत हुजे, ख़ुशी वारी बि ज़िंदगी हुजे, माउ जो रोल सदाईं उहो रहियो आहे जेको आहे शफ़क़त वारो, जेको ॿाझारो खणी चइजे, ईअं माउ जो रोल रहियो आहे। सॼी दुनिया में माउ जो आलमी ॾींहुं बि मल्हायो वेंदो आहे। असां अॼु माउ जी अज़मत ते गुफ़्तगू कंदासीं सिंध जे नाले वारे सीनियर सहाफ़ी शेख सिंधी साहब खे। शेख साहब, भली कर असांजे प्रोग्राम में तव्हांखे चऊं था। महिरबानी तव्हांजी। त तव्हां लाणकाणे जा आहियो असुल रहाकू, पोइ लाणकाणे में सॼी ज़िंदगीअ जो वर्ताव तव्हांजो बाबा तव्हां सां गॾु कीअं छॾे वियो, पोइ माउ तव्हांखे कहिड़ियुनि हालतुनि में पालियो? महिरबानी तव्हांजी, तमामु बहितरीनु हिकिड़ो उनवान तव्हां ॾिनो आहे। शऊर में अचण खां पोइ जेको आहे सो हिन उमिरि जेको आहे 65 साल जी जेको उमिरि में जेको मूं जेको पंहिंजी माउ खे ॾिठो, हिकिड़ी तमामु शफ़ीक़ माउ हुई जेको आहे सो। ऐं हुन ज़िंदगीअ में ॾाढा ॾुख बि ॾिठा ऐं जेको आहे सो पर सुखियो घराणो हुयो, पर फादर जे वफ़ात खां पोइ, यानी ग्रैंड फादर जे वफ़ात खां पोइ थोरी तकलीफ़ बि माउ ॾिठी जेको आहे सो, ऐं हुन सां गॾु गॾु जेको आहे सो असांखे बि तकलीफ़ ॾिसणी पई जेको आहे सो। पर माउ जेको आहे सो तमामु हिकिड़ी अज़ीम जेको आहे सो शख़्सियत आहे, जेका पंहिंजे औलाद जी तरबियत करे थी। ऐं असांखे पीउ खां वधीक जेको आहे सो माउ वेझी रही। बाबा वॾो जेको असांजो ॾाॾो, जंहिंखे असां बाबा वॾो चवंदा हुआसीं, उहो जेको आहे सो जो वफ़ात करियो त असां ते जेको आहे सो काफ़ी वक़्तु अची वियो जो उनखे जेको आहे सो निभाइणो पियो। इहो ई कोटड़ी जो शहर हुयो जंहिंमें जेको आहे सो मुंहिंजो भाउ वॾो या मुंहिंजो भाउ नंढो, उहे असां पढ़ंदा बि हुआसीं त साॻे वक़्तु जेको आहे सो हिते तगारी ते पिड़ी जेका आहे न, उते असां बि मज़दूरी लाइ बीहंदा हुआसीं। मुंहिंजो मारोट असां वरी सिरूं खणंदा हुआसीं, रेती खणंदा हुआसीं, मथियनि जेके पोर्शन हूंदा उन्हनि ते जेको आहे सो चढ़ी वेंदा। अम्मा खे ख़बर हूंदी त तव्हां वञो था तगारी मज़दूरी ते? जेको आहे सो ज़रूरत हुई, ऐं अम्मा जेको आहे सो ख़ुदि बि जेको आहे सो वीचारी 2-3 ॾींहं पोरियो कयो तकलीफ़ुनि जे करे जेको आहे सो। ऐं एॾी ख़ुशहाल घराणे मां जेको माण्हू किरे थो न, उन खे तमामु घणी तकलीफ़ ईंदी आहे। ॾाढो तव्हांजो गुज़ारे वियो ऐं तव्हांखे वालिद साहब बि छॾे सऊदी हलियो वियो। हा। ऐं पोइ तव्हां घणा भाउर ऐं भेणियूं हुआ? अम्मा असां 9 भाउ भेणूं हुआसीं। उन्हनि में जेको आहे सो 3 भेणूं ऐं जेको आहे सो 6 भाउर जेको आहे सो। ऐं वॾो भाउ खे बाबा वॾे अॻे ई जेको आहे ज़फ़र काज़मी साहब वटि जेको आहे सो सिंध म्यूज़ियम में नौकिरी वठाए ॾिनी हुई एज़ अ पटे वालो तौरु जेको। अम्मा सभिनी खे चवंदी त तव्हां वञो मज़दूरी करण या जलींदी? ॾिसो, मां त चवंदी आहे त आऊं पोरियो करियां, ऐं रेली बि सिबां, ऐं मशीन बि हलायां। असां शऊर में हुयासीं, वॾा हुयासीं, ऐं जेको आहे सो असांजी ज़रूरत बि हुई। भाउ वॾो हिकिड़ो सर्विस में हूंदो, ॿियो मुंहिंजो भाउ नंढो जेको आहे सो कंहिं मिल में जेको आहे सो एज़ वञी क्लार्क जेको आहे सो वञी भर्ती थियो। बाक़ी असां ॿिया हुआसीं, मूं मज़ूरी कई जेको आहे, इहे बि मज़ूरी खां पोइ वञी जेको आहे सो वञी नौकिरियूं उन्हनि खे मिलियूं। छो त मुंहिंजी ज़िंदगी जेका गुज़री जेका आहे सा उहा ॿाराणी तंज़ीमनि में गुज़री। बाबा जो छॾे वञण ऐं भाउर जेके 9 ॿुधायो था, भेणियूं भाउर हुआसीं, बुनियादी तौर मूं जेकी ॻाल्हि कई पे त पहिरें ॾींहुं जॾहिं तव्हां मज़ूरी करे ऐं पैसा खणी विया हुआ, अमड़ खे ॾिनो हुआ, उन वक़्तु यकीनन अमड़ जी कैफ़ियत कीअं हुई? ऐं तव्हां यकीनन माउ जेको आहे सो जंहिं असांखे एॾो सुखियो ॾिठो, सुखे घर में ॾिठईं दादू में जेको आहे सो, उन जॾहिं इन सूरत हाल में ॾिठो त उनखे त ॾुख हुयो। पर हाणे उहा ॻाल्हि रूटीन में जॾहिं आई, हिकिड़े रोज़ जो मरहलो थी वियो त अम्मा हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो मूंखे गिराटड़ी पाए चयो त मुंहिंजा बच्चा इलाही तकलीफ़ में अची विया आहिनि।
मां जो इहो जज़्बो यकीनन माउ जो किरदारु मूं पहिरीं चयो, माउ जी अज़मत, माउ ॾुखियुनि हालतुनि में पाले थी। अमीर तरीन माउ आहे, उहा बि पंहिंजे औलाद खे पाले ऐं चवंदी त मुंहिंजो बच्चो ॾुख में पलियो। सो माउ जो किरदारु आहे। ॾुखियो तव्हांजी मुंहिंजे सां गुफ़्तगू थींदी रही आहे त बाबा जो छॾी वञणु ऐं अम्मा जो तकलीफ़ुनि में गुज़ारणु, उहो आउं कॾहिं विसारींदुसि कोन। त अमड़ कॾहिं कॾहिं ज़िक्र कंदी तव्हांजो त मुंहिंजे घर वारे मूंखे अकेलो करे वियो, बचा मुंहिंजा नंढा हुआ? न, बाबा जी शिकायत न कंदी हुई जेको आहे सो, चवंदी बसि ज़िंदगीअ जो हिसो आहे जेको आहे सो। हुनखे बसि हालतुनि सां ठाह करण जो वॾो ॾांहुं जेको आहे सो। पंहिंजे भाउरनि खां थोरो टाइम सहारो वरितईं, पर जेको आहे सो उहो बुर्दबार थी पंहिंजो घर ऐं असांखे संभालण जी कोशिशि कई जेको आहे सो, पंहिंजे धीउनि खे जेको आहे सो, असांजे भेणुनि खे। त हुन जेको आहे सो हालतुनि सां पंहिंजे मुड़ुस जी शिकायत कोन कंदी, चवंदी हाणे जेको थियो सो मुंहिंजे ज़िंदगीअ में उहो थियणो हो। पर हुन अम्मा भाईंदी घणो कंहिंखे हुई? सभिनी खे भाईंदी, पर मूंखे वधीक भाईंदी जेको आहे सो। अच्छा, तव्हां भाउरनि ऐं भेणुनि में काऊं नंबर हूंदा? ऐं ॿियो नंबर हाणे जेको आहे। अच्छा, कॾहिं कॾहिं अम्मा चयो त बाबा मां चवंदी आहे, वसियतूं कंदी आहे त आऊं जीअरी हुजां या न हुजां, त पोयां भाउरनि भेणी जी पारत ते कहिड़े भाउ या भेण जे लाइ घणी जेको पारत कई हुजे अम्मा? कॾहिं अहिड़ी गुफ़्तगू असांजी पाण में न थी आहे। बहरहाल उन्हनि ॾींहंनि में ई जेको आहे सो अम्मा जे मौजूदगीअ में ई वॾी जिदोजहद करे भेणुनि जी जेको आहे सो शादी वग़ैरह बि कराराए छॾी हुई जेको आहे सो। या अम्मा जी सलाहियत हुई या वॾे भाउ जो साथ हुयो। ऐं असल में वॾो भाउ ऐं अम्मा ख़ासि तौर ते जेको आहे सो, वॾे भाउ हिकिड़ो घर संभालियो, अम्मा जेको आहे सो उनखे मेंटेन करे जेको आहे सो हलायो ऐं वॾी जिदोजहद कई जेको आहे सो। असां जी कॾहिं जेको आहे सो माउ सां ईअं गुफ़्तगू कोन थींदी। बहरहाल पाण में कॾहिं कॾहिं जेको आहे सो ईअं कावड़ बि त इन ॻाल्हि ते त हिकिड़ो कमिरो हूंदो हो, सो बि किराए ते हूंदो, हुतां टुटण खां पोइ जेको आहे सो। ऐं पहिरीं त किराए ते हिकिड़ी ॿी जॻह जो बरसाति पवंदी त छित वहंदी, वरी मामे जॻहियूं ठारायूं त उन खां किराए ते जॻह वरिती त उहे हिकिड़े कमरे में असां 9 भाउर हिकिड़ी माउ जेको आहे सो रहंदा हुआसीं। त उन ॾींहंनि में आउं जो मुतालो कंदो हुउसि त मूंखे जेको आहे सो चवंदा हाणे वञी ॿाहिरि जेको आहे सो थंभे जे हेठां वेही जेको लाल थंभे जो बल्ब ॿरे थो न, असांखे जेको आहे डिस्टर्ब न कर जेको आहे। मां कॾहिं कॾहिं लाज़िमी औलाद खे मानी पचाए खाराईंदी, पोइ कॾहिं तव्हांखे ईअं लॻो त अॼु अम्मा लेट कई आहे मानीअ में, या इंतज़ारु कंदी हुजे त बाबा तकिड़ो अचो मानी खाओ? हा बिल्कुलु, जेको आहे सो अॻे रवाजु हूंदो त सभिनी जूं वटियूं जेको आहे ठाहे रखी छॾींदा हुआ। त अम्मा जेको आहे सभिनी वटी ठाहे जेको आहे सो पिंजरे में ढके रखी छॾी थी जेको आहे। पुट अलॻि जे। पर आउं अक्सर जेको आहे सो मुंहिंजी दोस्ती तमामु वसी हूंदी हुई सियासी तंज़ीमुनि सां वाबस्तगीअ जे करे जेको आहे सो अक्सर मुंहिंजा दोस्त ओताक बि न हूंदी त घिटीअ में जेको आहे सो खट जेको आहे सो कढी वेंदा हुआसीं। त अॼु बि मुंहिंजा दोस्त ज़िक्र कंदा आहिनि त अमड़ खे शाबस आहे, जेको घर जो पंहिंजो हिसो हूंदो हुउसि त उहो बि खणी त असांखे खाराए छॾींदी त वञी अवाए पकोड़ा वठी जो जेको आहे सो 10 रुपया पकोड़ा वठी सभु दोस्त बि खाई वेंदा हुआसीं त असीं जेको आहे सो। त अम्मा कॾहिं एतिराज़ु न कयो जेको आहे सो। कॾहिं अम्मा जॾहिं मानी पचाईंदी या खाराईंदी, मुंहिंजी अमड़ कान्हे, उन जी यादगिरी करे कॾहिं ईंदी आहे त अम्मा हुजे ऐं अम्मा जा हथनि जी का मानी पचाए उहा खाऊं कॾहिं कॾहिं? बसि हाणे हिकिड़ो वक़्तु हुयो, उहो त हाणे कॾहिं बि विसरणो न आहे जेको आहे सो। उन जेके असांखे प्यार ऐं मोहबत सां विहारे जेको आहे मानियूं खारायूं, अॼु बि जेके बाबा जूं निकितल जेके तस्वीरूं आहिनि त गॾु वेठा आहियूं त हथ सां पई मानी खाराए, उहे फ़ोटूज़ जेके आहिनि से बाबा तमामु शौक़ीन हूंदो फ़ोटुनि जो जेको आहे सो। उहे बचपन जा जेके फ़ोटू आहिनि अम्मा सां गॾु ऐं लोॾनि में जेको फ़ोटू आहिनि, उहे यादगिरियूं ॾियारींदा आहिनि त अम्मा कीअं जेको आहे सो असांखे भाईंदी खाराईंदी। अम्मा जूं कहिड़ियूं यादगिरियूं जेके यादि अचनि ऐं तव्हां अकेलाई में हुजो ऐं उन्हनि यादुनि खे यादि करे पंहिंजे मुंहुं बि कॾहिं कॾहिं माण्हू रोअंदो हुजे, इहे कहिड़ियूं अम्मा जूं यादगिरियूं के तव्हां? बसि उहो वक़्तु
मूंखे कॾहिं बि न विसरी सघंदो जॾहिं आउं जेको आहे सो हिन सियासी जदोजहद में दादू जेल में हुउसि, वरी उतां मूंखे जेको आहे सो हैदराबाद जेल मां जेको आहे सो वरी जॾहिं मूंखे लांडी जेल वठी पिया विया ॿारनि जे जेल, त उन वक़्तु जेको आहे सो अम्मा जॾहिं कोठड़ी स्टेशन आई जॾहिं गिराट उहो मंज़र मां लाज़मी औलाद खे जेल में ॾिसे ऐं परेशान थिए। विसरण जो कोन्हे। घणो उहो वक़्तु मंज़र जेल जेको में? आहे सो काफ़ी टाइम हुयो जॾहिं ही जेका MRD मूवमेंट हली उन्हनि ॾींहंनि खां वठी जेको आहे सो उन्हनि ॾींहंनि में पोइ जॾहिं ज़िया जेको आहे सो इक़्तिदार खसियो, घणा ॾींहं जेल में हुआ तव्हां जो अम्मा जी अखियुनि खां दूर हुआ? 7-8 महीना परे हुआ अम्मा परे खां? हुयुसि जेको आहे सो। ऐं माना आख़िरी लांडी जेल मां जेल मुंहिंजी खां जेको आहे जीअं सो। कोटड़ी रेलवे स्टेशन ते जिला तो अम्मा उते न आई? जॾहिं मूंखे लांडी जेल वठियो पियासीं अच्छा। पुलिस वारा, त अम्मा जेको आहे कोटड़ी स्टेशन ते मूंसां मिलण आई। तव्हां रेल जे ज़रिए वठो पिया था? जी जी हा जी हा। ऐं उते अम्मा सां गॾु केरु हो? उहा नंढे भाउ सां गॾिजी आई जेको आहे सो। पोइ अम्मा उन्हनि पुलिस वारनि खे छा पे चयो ऐं तोखे उहे छा थोरा चयो? पासीरा थी विया बसि जेको आहे सो अम्मा बसि मूंसां मिली थोरी देरि लाइ रुनी जेको आहे सो ऐं दुआऊं ॾिनई त अलाह साईं तुंहिंजे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो, बसि जेको आहे सो। नाज़रीन, असां पंहिंजी माउ जी अज़मत ते गुफ़्तगू कई असांजे सीनियर सहाफ़ी शेख सिंधी सां। यकीनन माउ जी अज़मत मां पहिरीं बि ॻाल्हि कई त माउ ॾुखियुनि हालतुनि में रहे थी, माउ जूं हज़ारे यादूं आहिनि। मां ख़ुशि जॾहिं थींदी आहे, मूंखे बाबा ऐं अम्मा चवंदा जॾहिं ताईं कामयाबी हासिलु करे ईंदा अची असांखे ॿुधाईंदा त दुनिया में असां खां मथे तव्हांजे लाइ को ख़ुशी माना ख़ुशि थिए उहो केरु न हूंदो, सिर्फ़ु माउ पीउ हूंदो। त माउ पीउ हिकिड़ो किरदारु आहे, उन में माउ जी अज़मत माउ त यकीनन जीअं साईं शेख साहिबु ॿुधायो त ऐं जेल वियुसि पे लांडी त अम्मा उते मूंसां मिली, उहे यादगिरियूं कॾहिं बि आउं विसारे न सघंदुसि। माउ जो बचो जेल में वञे पियो, उहा सिंध जी माउ त आम तौर ते सभई माऊं आहिनि, पर उहो लम्हो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। त माउ असांजी दुआ आहे जिन जूं बि माइरूं आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी माउ जी ख़िदमत कनि। माउ आहे, माउ जॾहिं गुज़ारे वई या माउ विछड़ी वई त पोइ उहो लम्हो औलाद लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो। दुआ जा दर बंदि थींदासीं। वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां गॾु थींदासीं। तेसिताईं पंहिंजी मेज़बान धणी बख़्श बारी जो खे ॾींदा इजाज़त। सां सलामत संसार।